Welcome to Synsoft Studio. This is Sahil Chandio. असांजा जो पहिरियों वीडियो आहे इंट्रोडक्शन टू प्रोफेशनल प्रैक्टिस। प्रोफेशनल प्रैक्टिस जो असांजो पहिरियों लेक्चर आहे जेको स्टार्ट था कयूं न्यू सब्जेक्ट जंहिंजो नालो आहे प्रोफेशनल प्रैक्टिस। लेट स्टार्ट था कयूं पंहिंजो लेक्चर। इंट्रोडक्शन आहे जॾहिं इन में असां प्रोफेशनल प्रैक्टिस एक्चुअली थींदो आहे जॾहिं असां टर्म यूज़ थींदो आहे डिस्क्राइब एक्टिविटी विच हेल्प द अप्लाई द नॉलेज टू यूअर इंडस्ट्री। मतिलबु असां पंहिंजी नॉलेज जेका आहे उहा असां इस्तेमालु कंदासीं पंहिंजी इंडस्ट्री जे लाइ, यानी कि जॉब जॾहिं असांजी हूंदी आहे त उन में असां रोल प्ले करण जे लाइ जेको कमु ॾिनो वेंदो आहे उनखे असां प्रोफेशनली इस्तेमालु कयूं त उन जे लाइ असांखे प्रोफेशनल प्रैक्टिस इस्तेमालु थियल हूंदी आहे। मतिलबु असांजी प्रोफेशनली असां हुजूं ऐं उते असां वर्क कयूं। ईअं बि चई सघूं था जेके इंटीरियर डिज़ाइनर हूंदा आहिनि या प्रोफेशनल प्रैक्टिस कवर कराईंदो आहे सेटिंग अप द इंटीरियर डिज़ाइन ऑफ बिज़नेस जी डिज़ाइन सॼी, मार्केटिंग जी सॼी डिज़ाइन एंड सर्विसिस असां कंदा आहियूं। या असां ईअं चई सघूं था डीलिंग कयूं कंहिं बि क्लाइंट सां या असां क्रिएट था कयूं को बि कोड वग़ैरह। कोड मुराद आहे त का बि असां प्रोडक्ट ठाहियूं था त उन जे लाइ असांखे यूज़ करणो हूंदो, या सोर्स ऑफ सप्लायर्स हूंदा या कॉन्ट्रेक्टर्स हूंदा, उहे हूंदा आहिनि सॼा प्रोफेशनल प्रैक्टिस जे अंदरि। ऐं तव्हांखे शुड नॉट बी द ईअं चई सघूं था कंफ्यूज़ न हुजणु घुरिजे त एज़ अ प्रोफेशनल प्रैक्टिस में त प्रोफेशनल प्रैक्टिस एक्चुअली थींदी आहे प्रैक्टिस मेक्स परफेक्ट। मतिलबु जेको बि असां प्रोफेशनली हूंदासीं त उन में असांखे वधीक प्रैक्टिस हुजणु घुरिजे त जीअं असां जेको वर्क आहे उहो असां प्रॉपर तरीक़े सां करे सघूं ऐं उन में ई असांखे मोर एक्सपीरियंस्ड हुजे ऐं इम्प्रूव थियल हूंदियूं आहिनि असांजूं स्किल्स, तॾहिं असांजो उहो वर्क वग़ैरह परफॉर्म थी सघे थो। उन में ई जेकॾहिं असां ॾिसूं त डायरेक्टली असां ईअं चई सघूं था त प्रोफेशनल प्रैक्टिस जे अंदरि असां कंप्यूटिंग प्रोफेशनल्स जेके हूंदा आहिनि उहे इथिकल ऑब्लिगेशन्स हूंदियूं आहिनि उन्हनि जूं, या असां क्लाइंट्स जे थ्रू असां उन्हनि खे या एम्प्लॉइज़ जे थ्रू या प्रोफेशनल्स हुजूं असां या पब्लिक हुजूं असां एज़ अ नॉर्मल, त जेको बि असां रिस्पॉन्सिबिलिटी पंहिंजी कंप्लीट था कयूं फुलफिल था कयूं उहे सॼियूं हूंदियूं आहिनि प्रोफेशनल प्रैक्टिस या कंप्यूटिंग प्रोटेक्शन। या ईअं चई सघूं था असांखे एक्सप्रेस कयूं कोड ऑफ इथिक्स, जेके इथिक्स जो हूंदा आहिनि उहे कोड ऑफ इथिक्स खे असां यूज़ करणु। ऐं जॾहिं असां कोड ऑफ इथिक्स खे यूज़ कराईंदासीं त डिसीशन्स हूंदा आहिनि असां कंहिं बि इथिकल प्रॉब्लम्स जे अंदरि, मतिलबु उन्हनि खे असां यूज़ कराईंदा आहियूं इथिकल प्रॉब्लम जे थ्रू। कीवर्ड जे थ्रू असां जेकॾहिं ॾिसूं त इथिक्स कहिड़े वे सां थींदी आहे, जीअं इथिक्स हुजनि उन्हनि खे ॻाल्हाइण जा मॉरल्स हुजनि या प्रोफेशन्स में हुजनि या मॉरल रिस्पॉन्सिबिलिटीज़ हुजनि या लाइबिलिटीज़ हुजनि उन्हनि जूं, ट्रस्ट हुजे उन्हनि जो ऐं इन्फॉर्म करे कॉन्सेंट, पीर रिव्यू हुजे या वेसल बोलिंग हुजे या कोड ऑफ इथिक्स हुजे ऐं इथिकल डिसीशंस मेकिंग्स हुजनि। इहे छा आहिनि कीवर्ड्स आहिनि प्रोफेशनल प्रैक्टिस में कंप्यूटिंग प्रोफेशनल्स जे लाइ, त मतिलबु इहे सभु शयूं उन्हनि में यूज़ लाइ इस्तेमालु थियल हुजनि। ही कुझु हिन टर्म्स आहिनि जेके असां प्रोफेशनल प्रैक्टिस में डिस्कस कंदासीं। पहिरियों आहे एथिक्स। एथिक्स जे चई सघूं था जॾहिं बि असां एथिक्स यूज़ था कयूं त मतिलबु असां जेको वर्क आहे उहो असांजो मॉरली कीअं था यूज़ कयूं, उनजो असां जेको बि एथिक्स हुजे इंटेलेक्चुअल हुजे उहो असां कीअं उन्हनि खे यूज़ कराईंदासीं उहो एथिक्स जे थ्रू। मतिलबु असां पंहिंजो बिहेवियर कीअं रखूं ऑर्गेनाइजेशन में, असां उन्हनि सां कीअं डील कयूं, अगरि असां कंहिं बि एज़ अ प्रोडक्ट सेलर आहियूं त उन में असां कीअं पंहिंजो जेको मॉरल बिहेवियर आहे उहो असांखे कीअं रखणु घुरिजे, उनखे एथिक्स चयो वेंदो आहे। मतिलबु ईअं चई सघूं था जेको एथिक्स हूंदा उहो बिहेवियर हूंदो आहे तव्हां कीअं हाउ टू ट्रीट विथ क्लाइंट्स आर द यूअर प्रोडक्ट सेलिंग एज़ जेको तव्हां सेलर हूंदा आहियो। कैरियर प्लानिंग में ईअं चई सघूं था त जॾहिं असां यूज़ था कयूं त असां ग्रेजुअली किथे बि हुजूं, असां इवन दो असां कंहिं बि स्कूल में आहियूं त असां पंहिंजो कैरियर कीअं प्लानिंग कंदा आहियूं, उहो प्लानिंग करण जे लाइ असांखे पहिरियां ई उन्हनि सभिनि कीज़ ते वर्क करिणो पवंदो। मिसाल तौरु अगरि असांखे जॉब वठणी आहे त उन जॉब में असांखे कहिड़ी स्टेप्स वठिणा आहिनि, कहिड़ियूं शयूं असांखे फॉलो करणियूं आहिनि, कहिड़ा कहिड़ा रूल्स ठाहिणा आहिनि, कहिड़ा कहिड़ा असांखे प्लानिंग सेट करणियूं आहिनि, तॾहिं असां पंहिंजो कैरियर प्लानिंग करे सघूं था उन में। ॿियो हूंदा एंटरप्रीनियरशिप। एंटरप्रीनियरशिप में छा थींदो आहे, असां पंहिंजो
अलॻि सां को बि बिज़नेस था ठाहियूं या अलॻि सां को बि असां यूज़ था कयूं, या ईअं था चऊं जेकॾहिं असां को बि IT इंस्टीट्यूट था ओपन कयूं त उन में असांजो अलॻि सां पंहिंजो बिज़नेस एंटरप्रेन्योरशिप्स थींदो आहे, उहो असांजो एंटरप्रेन्योरशिप में अची वेंदो। मतिलबु असां इंडिविजुअली वर्क था कयूं, मतिलबु असां सेल्फ ते असां वर्क था करणु चाहियूं, उहो असांजो एज हिन में अची वेंदो आहे, यानी कि बिज़नेस जे थ्रू असां जेकॾहिं असां सोचूं त उहो एंटरप्रेन्योरशिप यूज़ थींदो आहे। कम्युनिकेशन्स, अगर असां कंहिं बि ऑर्गेनाइजेशन्स में आहियूं या कंहिं बि सॉफ्टवेयर हाउस में आहियूं त असांजो कम्युनिकेशन्स कीअं हुजणु घुरिजे, उहो असां ते डिपेंड करे थो त जॾहिं बि असां कंहिं बि ऑर्गेनाइजेशन्स में आहियूं त उन में असांखे बिहेवियर जेको रखिणो आहे उहो असांखे प्रॉपर तरीक़े सां रखिणो आहे, ऐं असांखे ईअं चई सघूं था त असांजो नेगेटिविटी न हुजे असांजे कम्युनिकेशन्स में। हमेशह असां जॾहिं बि ऑर्गेनाइजेशन में वर्क कराईंदा आहियूं वर्क कंदा आहियूं सॉरी, त उते असांखे कम्युनिकेशन्स लाज़मी अचणु घुरिजनि, त असां डील कीअं था कयूं कंहिं बि एज़ अ क्लाइंट सां, या असां एज़ अ टीचर आहियूं त असां कीअं कम्युनिकेशन कंदासीं, त उहो असांखे अचणु घुरिजे कम्युनिकेशन्स में। कंटेम्प्रेरी इशू इन इंटरनेट एरा, असां ईअं चई सघूं था त असां डिजिटल डिवाइड्स, जेके डिजिटल डिवाइड्स हूंदा आहिनि असां उन्हनि में असां यूज़ कयूं, मतिलबु असांखे अगरि के बि इशूज़ हुजनि थ्रू द इंटरनेट, मतिलबु ईअं चई सघूं था असां कंहिं बि ऑर्गेनाइजेशन में एज़ अ सॉफ्टवेयर इंजीनियर कमु था कयूं त उते असांखे कंटेम्प्रेरी जेके इशूज़ हुजनि एप्लीकेशन जूं, उहे असां प्रॉपर तरीक़े सां उन्हनि खे हल कयूं, मतिलबु उन्हनि खे सालो कयूं, त उहे असांजा अची वेंदा आहिनि एज़ अ कंटेम्प्रेरी इशूज़ in internet era. Thank you for watching. Like, share, subscribe channel, follow us at Facebook page.